Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. हुकूमती माशी टीम ऐं IMF वफ़द विच में बजट ते ॻाल्हियुनि जो ॿियो मरहलो शुरू थी वियो। IMF सां बजट ते ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले लाइ पाकिस्तान जे माशी टीम में नाणेवारी वज़ारत, FBR प्लानिंग कमीशन, इकनॉमिक अफेयर्स डिवीज़न ऐं पेट्रोलियम वज़ारत जूं अख़्तियारियूं शामिल। IMF वफ़द सां स्टेट बैंक जे अख़्तियारियुनि जूं बि ॻाल्हियूं शुरू थींदियूं। ज़रियुनि मूजिबि IMF वफ़द सां आमदनी ऐं ख़र्चनि ते हतमी ॻाल्हियूं थींदियूं। पघारदार तबिके जे लाइ इनकम टैक्स जी छर घटि करण ते बि ॻाल्हि ॿोल कई वेंदी। वज़ीर आज़म जी हिदायत ते FBR इनकम टैक्स में रिलीफ जी कोशिशि कंदी। ॻाल्हियूं 23 मई ताईं जारी रहंदियूं। नाणेवारी वज़ारत जे ज़रियनि जो चवणु आहे त 22 मई ताईं बजट खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। नई माली साल जी बजट 2 जून ताईं पेश कई वेंदी। PTI ऐं अपोज़िशन इत्तेहाद जो स्पीकर क़ौमी असेंबली ख़िलाफ़ बेइतमादी रिथ आणण जो फ़ैसिलो। असद कैसर चयो आहे त स्पीकर ऐं वज़ीर आज़म ॿिन्ही ख़िलाफ़ बेइतमादी रिथ जो सोचे रहिया आहियूं। पाक भारत टकराइण सबबि बेइतमादी रिथ जो मामिलो वक़्ती तौरु रोकियो आहे। जेकॾहिं हाणे बेइतमादी रिथ आंदी त सम्झियो वेंदो जंग में बि सियासत करे रहिया आहियूं। बेइतमादी रिथ जो ऑप्शन वक़्त ते इस्तेमालु कंदासीं। पाक भारत जंगबंदी बैदि पाकिस्तान ऐं चीन विच में आला सतही वफ़द मुलाक़ात अॼु थींदी। चीन जी दावत ते नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार बीजिंग रवानो। इसहाक़ डार बीजिंग में चीन जे परॾेही वज़ीर समेत आला क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। परॾेही वज़ारत जे तर्जुमान मूजिबि मुलाक़ातुनि में ख़िते जी सूरत-हाल ऐं पाक चीन लाॻापनि ते ॻाल्हियूं थींदियूं। चीन दौरे ते रवानो थियण खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे इसहाक़ डार चयो त चीनी परॾेही वज़ीर जी दावत ते दौरो करे रहियो आहियां। दौरे सां चीन सां गॾु मिसाली राब्ता वधीक मज़बूत थींदा। चीनी परॾेही वज़ीर सां गुज़िरियल 3 हफ़्तनि में 2 भेरा मुलाक़ात थी। 3 हफ़्तनि में 60 खां वधीक राब्ता थिया। पाकिस्तान दुनिया जे साम्हूं भारत जे इल्ज़ामनि खे कूड़ो साबित कयो। दुनिया ॼाणे चुकी आहे त पाकिस्तान ते लॻायल इल्ज़ाम ग़लति हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 1 ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं कामरान टिसूरी वज़ीर आज़म जी आजा कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऑपरेशन बुनियाद मरसूस में किरदारु अदा कंदड़ पाक बेरिया जे जवाननि ऐं ऑफिसरनि सां मुलाक़ात करे भारती बेरिया जे इजाराणे अज़म खे नाकाम बणाइण ते भेटा पेश कई। वज़ीर आज़म पाक बेरिया जे ऑफिसरनि ऐं जवाननि खे ख़िताब कंदो। दौरे दौरान वज़ीर आज़म गवर्नर ऐं वॾे वज़ीर सां बि मुलाक़ात कंदो। ईअं न थियणु घुरिजे त अपील शुरूआती ॿुधणी लाइ मंज़ूर थिए ऐं केस न ॿुधो वञे। 10 साल माण्हू डेथ सेल में रहंदा आहिनि। हाणे ईअं न थींदो। रिलीफ ठहे थो त ॾींदासीं न त शहीद करे छॾींदासीं। जस्टिस हाशिम काकड़ जा रिमार्क्स। सुप्रीम कोर्ट नूर मुक़दम क़त्ल केस में अपीलुनि ते अॼु ई फ़ैसिलो ॾियण जो इशारो ॾेई छॾियो। जवाबदार ज़ाहिर जाफ़र जे वकील सलमान सफदर चयो त जवाबदार जे 2013 खां अॼु जी मेडिकल हिस्ट्री अदालत में पेश करे छॾी आहे। जवाबदार खे क़त्ल ते मौत जी सज़ा, ज़्यादती ते उमिरि क़ैद ऐं अगवा ते 10 साल जी सज़ा ॿुधाई वई। सुप्रीम कोर्ट केस जी ॿुधणी में वक़फ़ो करे छॾियो। सिंध में पाणी जी खोट बरक़रार। कोटड़ी बिराज खोट 54 सैकड़ो ताईं पहुची वई। पाणी ठाह मूजिबि कोटड़ी बिराज खे 15,700 क्यूसेक पाणी घुर्बल आहे। बिराज ते सिर्फ़ 7,457 क्यूसेक पाणी रिकॉर्ड। पाणी खोट सबबि बिराज मां निकिरंदड़ वाहन खे 7,150 क्यूसेक पाणी फराहम ऐं डाउन सिम में 222 क्यूसेक छोड़ कयो पियो वञे। लाहौर सिंध जा अक्सर इलाइक़ा पाणी खां महरूम। सारियुनि जी पोखी शुरू न थी सघी। पीअण जे पाणी जो बि बहिरान। पंजाब भली सौ किनाल ठाहे। असां सिंधु दरिया जो पाणी न ॾींदासीं। ज़बरदस्ती ज़मीनूं खसी वयूं त एहतजाज सां गॾोगॾु मुतासिरनि सां गॾु बीहंदासीं। PPMP नादर मक्सी जूं नसीराबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। नादर मक्सी चयो त उहो ग़लति ॿुधाए पियो वञे त सिंधु दरिया ते किनालनि जी अॾावत थी रही आहे। वधीक बहस करण जी ज़रूरत ई नाहे। असां सिंधु दरिया जो पाणी कंहिंखे बि न ॾींदासीं। सिंध जूं ज़मीनूं सिंध वासनि खे मिलणु घुरिजनि। ज़मीनूं ॾिनियूं वयूं त सिंध में कुझु न बचंदो। असांखे ॿुधायो वियो आहे त थरपारकर दादू ऐं ठटे ज़िलनि जूं ज़मीनूं ॾिनियूं अथनि। अवाम उते रहे थो। इलाइक़ा आबाद आहिनि। ज़बरदस्ती ज़मीनूं खसियूं वयूं त असां एहतजाज करण सां गॾोगॾु मुतासिरनि सां गॾु बीहंदासीं। नवोदर अस्पताल में नीगर मुबैना तौर ग़लति इंजेक्शन लॻण सबबि फौत। वारसनि जो चवणु आहे त नीगर अब्दुल रहमान मीराणी खे ॼंघ में सूर हो। डॉक्टर चेकअप करण बैदि इंजेक्शन लॻाई, जंहिं बाद तड़पी दम ॾेई छॾियो। नोटिस वठी डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो। इल्ज़ाम हेठि आयल डॉक्टर जो चवणु आहे त नीगर खे वारस गणती जोगी हालत में खणाए आया हुआ। लाड़काणे खणाए वञण जो चयो पर खेसि वापसि घर खणाए विया।
एक भेरो ॿीहर अगवा जूं वारदातूं वधी वयूं। डहरकी ऐं दोदापुर मां वधीक ॿ ॼणा अगवा। डहरकी भरिसां पाणी जे वारे ते वियल मीरपुर माथिलो वासी वकास मलिक अगवा। हथियारबंद सफदर मीराणी खे हथ पेर ॿधी फिटो करे विया। दोदापुर भरिसां पत्थर मोड़ वटां मज़दा ड्राइवर अगवा थी वियो। पुलिस मूजिबि हथियारबंद मज़दा जटायर बरस्त करण बाद डेरा वासी नेक मोहम्मद पयार खे अगवा करे विया। तुल भरिसां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल रहीम बख्श नूनरी जी छत जा चापड़ धमाके सां किरी पिया। शागिर्द मौजूदाने तौर महफ़ूज़। हेड मास्टर उस्ताद अब्दुल कयूम दाहिर जो चवणु आहे त स्कूल में असेंबली हली रही हुई त ओचितो क्लास रूम जा चापड़ किरी पिया। नोटिस वठी स्कूल जी इमारत जी मरम्मत कराइण जो मुतालबो। भारत एक भेरो ॿीहर रांदियुनि खे सियासत जे वर चाढ़े छॾियो। एशियन क्रिकेट काउंसिल जे तहत थींदड़ समूरनि इवेंट्स तां दस्तबरदार थियण जो फ़ैसिलो। इंडियन एक्सप्रेस अख़बार जी रिपोर्ट मूजिबि BCCI बाज़ाब्ता तौर ICC खे इतला ॾेई छॾियो। भारत ईंदड़ महीने श्रीलंका में शेड्यूल मूजिबि वुमेन एमर्जिंग टीम्स एशिया कप ऐं सेप्टेंबर में भारत में रिथियल मेन्स एशिया कप में शिरकत न करण जो फ़ैसिलो कयो आहे। BCCI अख़्तियारियुनि जो चवणु आहे त भारतीय टीम अहिड़े कंहिं बि टूर्नामेंट में शिरकत नथी करे सघे जंहिंजो सरबराह पाकिस्तान जो वज़ीर हुजे। एशियन क्रिकेट काउंसिल जी मौजूदा सदर मोहसिन नक़वी आहे। मोहसिन नक़वी PCB जो सरबराह ऐं पाकिस्तान जो घर वज़ीर बि आहे। ऐं अॻूणो अमरीकी सदर जो बाइडन कैंसर जी बीमारी में मुब्तला। परॾेही मीडिया रिपोर्ट्स मूजिबि 82 वरनि जो जो बाइडन कैंसर जे मर्ज़ मुब्तला थी वियो। मर्ज़ संदसि हॾनि ताईं पखिड़िजी चुको। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप हमदर्दी जो इज़हार कंदे चयो त जो बाइडन जी जल्द सिहतयाबी लाइ दुआ कयूं था।